11 मई 2013 जे इलेक्शन जी सज़ा कॾहिं ख़त्म थींदी? कार्य कानून फोर्थ शेड्यूल मां कॾहिं आज़ादी मिलंदी? दादू ज़िले में हमेशा हिक ई पार्टी क़ाबिज़ रही आहे। हिन पार्टी में सिर्फ़ सरदार, मीर, पीर ऐं वॾेरा आहिनि। उहे कॾहिं बि नथा चाहिनि त दादू ज़िले में का सियासी पार्टी अचे थी या को नओं उम्मीदवार उभिरी अचे। दादू ज़िले जी तारीख़ आहे त जॾहिं इलेक्शन थी आहे, जंहिं जी बि नई उम्मीदवार इलेक्शन में हिसो वरितो आहे त उन मथां दादू जी धरती तंग कई वई आहे। दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चरण। 2013 जे इलेक्शन में अॻूणी वज़ीर आला सिंध डॉक्टर अरबाब ग़ुलाम रहीम जी सियासी पार्टी पीपल्स मुस्लिम लीग जे टिकट ते एन 232 दादू जोही ऐं PS 74 दादू जे ॿिन्हिनि तकनि ते इलेक्शन में हिसो वठंदड़ शाहिद अली हैदरी बाट दादू प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतिजाज कंदे 6 ॾींहं बि अलमती बुख हड़ताल कंदे मीडिया अॻियां दाहींदे चयो त दादू ज़िले में हमेशा हिक ई पार्टी क़ाबिज़ रही आहे। हिन पार्टी में सिर्फ़ सरदार, मीर, पीर ऐं वॾेरा आहिनि ऐं उहे कॾहिं बि नथा चाहिनि त दादू ज़िले में का नई सियासी पार्टी अचे या को नओं उम्मीदवार उभिरी अचे। दादू ज़िले जी तारीख़ आहे त जॾहिं इलेक्शन थी आहे, जंहिं ॾींहुं बि उम्मीदवारनि कंहिं बि इलेक्शन में हिसो वरितो आहे त उन मथां दादू जी धरती तंग कई वई आहे। मूं मथां काफ़ी कूड़ियूं FIRs दाख़िल कई वयूं आहिनि। मूंखे हर वक़्तु फोर्थ शेड्यूल जे आड़ में माली, जिस्मानी, ज़हनी टॉर्चर कयो वञे थो। मूंखे आख़िर सियासी इंतकामी क़ैद मां कॾहिं आज़ादी मिलंदी? छा मरण घड़ीअ ताईं मूंखे सियासी इंतकामी निशाने ते रखियो वेंदो? छा मरण घड़ीअ ताईं आऊं फोर्थ शेड्यूल में क़ैद रहंदसि?